ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 58 अध्याय जे बे भाग में ॾिठो। श्री श्याम सुंदर जी इंद्रप्रस्थ में अची पांडवन जे महल में रहन लगन था। एक ॾींहुं अर्जुन समेत वञी वन में शिकार कन था ऐं उते एक वण जे साए जे हेठां सुम्ही पवन था। थोड़ी देर खां पोइ उते अर्जुन यमुना किनारे ते वञी पानी पीअण लॻो त उते एक सुंदर महल ॾिसी उन में अंदर एक छोकरी के ॾिठाई जेका वेठी तपस्या करे। उन खां पुछाईं त हे कन्या, हे सुंदरी, तू हिते वेठी तपस्या करी, तुंहिंजो नालो छा आहे, तुंहिंजो पिता केरु आहे? तॾहिं उन छोकरी ॿुधायो त मां कृष्ण के पाइण लाइ वेठी तपस्या करियां। तंहिंखां पोइ श्री कृष्ण भगवान के अर्जुन वञी इहो अहवाल ॿुधायो। सबई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 58 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवन था त हे राजा, भगवान जे अचण जी ॻाल्हि अर्जुन जॾहिं वञी कालिंदीअ खे ॿुधाई, तॾहिं कालिंदी ख़ुशीअ सां अॻिते डोरी हरि चरणनि ते किरी पई ऐं परिक्रमा करे हथ जोड़े साम्हूं बीह रही। श्याम सुंदर उन जी सची प्रीत ॾिसी खिली उन जो हथ झलियो। कालिंदी वेनती करे चयो, हे प्राणनाथ, मां दिलो जान सां तव्हां जी दासी थी तव्हां सां हलण लाइ तैयार आहियां, पर संसारी वहिंवार ऐं वेद शास्त्र जी मर्यादा जा तव्हां ठाही आहे, तंहिं मूजिब हलण घुरिजे। इहा ॻाल्हि ॿुधी श्याम सुंदर उन वक़्तु सूर्य देवता खे वञी चयो, तूं पंहिंजी कन्या मूं सां परिणाहे। सूर्य देवता उते अची उहा कन्या श्री कृष्ण के संकल्प करे ॾिनी। श्याम सुंदर उन खे रथ ते चारे इंद्रप्रस्थ में वठी आयो, जिते विश्वकर्मा वेंकटनाथ जी इच्छा मूजिब हिकिड़ी जाइ तमामु सुंदर ठाहे छॾी हुई। तंहिं में कालिंदीअ खे लाहे हिकिड़े रूप सां उन वटि रही ॿिए रूप सां अर्जुन खे वठी कुंतीअ जे घर वियो। हिकिड़े ॾींहुं राजा युधिष्ठिर श्री कृष्ण खे चयो, महाराज, अहिड़ी दया करियो जो मुंहिंजे रहण वास्ते हिकिड़ो तमामु चङो महिलात ठही पवे। प्यारा भक्तों, भक्त जी इहा ॻाल्हि ॿुधी श्री श्याम सुंदर जी विश्वकर्मा खे आज्ञा ॾिनी, तूं द्वारिकापुरीअ जहिड़ा घणा ई मकान युधिष्ठिर ऐं ॿियनि जे रहण लाइ जल्दी ठाहे ॾे। 5 ई भाइर ख़ुशीअ सां उन में रहण लॻा। हिकिड़े भेरे राति जो जिते श्री कृष्ण ऐं अर्जुन वेठा हुआ, उते अग्नि देवता अची श्री कृष्ण खे वेनती कही, महाराज, मूंखे अजेरनि जी बीमारी थी पई आहे, सा कंहिं बि तरह नथी छॾे, पर जे नंदन बन खे जिते तमामु चङियूं गुण वारियूं बूटियूं लॻल आहिनि, से जलायूं त मुंहिंजी बीमारी छुटी वञे। इहो ॿुधी श्री कृष्ण महाराज चयो, तमामु चङो,
तूं वञी उन खे जलाहे। अगन देवता हथ जोड़े चयो, महाराज, उन बाग्या जी रखिया इंद्र कंदो आहे। जे मां अकेलो वेंदसि त इंद्र पाणी वसाए मुंहिंजी ज्वाला खे ठारे छॾींदो। इहा ॻाल्हि ॿुधी लक्ष्मीपति अर्जुन खे चयो, तूं अगन सां वञी नंदन बाग खे खांस साराहे, जंहिं करे हिन जी बीमारी छुटी वञे। अर्जुन वेंकटनाथ जी आज्ञा मूजिबि धनुष खणी अगन सां गॾिजी हलियो। बाग में पहुची अगन खे चयाईं, तूं पंहिंजी मर्ज़ीअ मुआफ़िक़ बाग खे जला ऐं मां तुंहिंजी रखिया करण लाइ बीठो आहियां। प्यारा भक्तों, जॾहिं अगन देवता नंदन वन जा वण टिण ॿूटा वग़ैरह सभई जलाइण लॻो ऐं सभु पशु ऐं पखी पंहिंजा प्राण बचाहे उतां भॼण लॻा। दूं आकाश ताईं पहुतो। तॾहिं राजा इंद्र मेघ राजा खे घुराए हुकुम ॾिनो त तूं हींअर वञी अहिड़ी बरसात नंदन बाग ते वसा जो सॼी बाह विसामी वञे ऐं को बि पशु पखी न सरे। इहा आज्ञा पाए मेघ राजा पंहिंजनि बादलनि जी फ़ौज वठी नंदन बाग ते वञी बरसात वसाइण शुरू कई। तॾहिं अर्जुन पवन बाण हणी सभिनी बादलनि खे अहिड़ी तरह हेॾां होॾां उॾाए छॾियो जीअं हवा में कपह उॾामी वञे ऐं बाणनि सां नंदन बाग जे चौधारी अहिड़ो पिंजरो ठाहियो जंहिं करे पाणीअ जी बूंद बि अंदरि न वञी सघे। अगन देवता आनंद सां उहो बाग जलाए मई दानव जे मकान वटि पहुतो। तॾहिं उन दानव जलण जे डप खां अर्जुन खे अची वेनती कई, हे राजकुमार, मूंखे पंहिंजी शरण ॼाणी मुंहिंजो प्राण अग्नीअ खां बचा। इहे दीन वचन ॿुधी अर्जुन ख़ुशि थी अग्नीअ खे चयो, तूं मई दानव जो घर न जलाहे। अगन देवता अर्जुन जी आज्ञा सां मई नाम दानव जी जाइ छॾे ॿियो सॼो नंदन बाग जलाए छॾियो। तॾहिं मई नाम दानव अर्जुन जो एहसान मञी उन सां दोस्ती कई ऐं पंहिंजी माया सां हिकिड़ी जाइ सभा जी तमामु सुंदर सुठी युधिष्ठिर ऐं ॿियनि जे वेहण वास्ते इंद्रप्रस्थ में ठाहे ॾिनी, जंहिं खे ॾिसी हर हिकु जेकर मोहिजी वञे। उन में केतिरनि हंधनि ते साफ़ पाणीअ जा कुंड ठहियल हुआ, जिन खे ॾिसी ॼण पाणी पयल नज़र थे आयो ऐं केतिरनि हंधि पाणीअ वारा कुंड सुका नज़र थे आया। हिकिड़े ॾींहुं राजा दुर्योधन उहा जाइ ॾिसण लाइ उते वियो। जॾहिं पाणीअ में पुसण जे ख़्याल खां हिन पंहिंजो जामो मथे खयो, तॾहिं भीमसेन ऐं द्रुपदी खिलण लॻा, जंहिं करे दुर्योधन ॾाढो शर्मिंदो थी पंहिंजे घर हलियो आयो। सभई चयो, जय श्री कृष्णा। उन ॾींहं खां दुर्योधन पांडवनि सां वधीक दुश्मनी रखी। जॾहिं अर्जुन जी सहायता सां अग्नि देवता खे बीमारी छॾे वेई, तॾहिं उन ॾाढो ख़ुशि थी गांडीव नाले धनुष्य, डबेव कोच, हिकिड़ो रथ, 4 गोरा सफ़ेद रंग जा तीरकश जंहिं मां बाण कॾहिं बि न घटिजनि, ऐं हिकिड़ी तरार ऐं ढाल अर्जुन खे ॾिना। सभई चयो, जय श्री हरि। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 58 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।